नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तानी औरत घर वेठे करोड़े रुपया कमाए वरिता आहिनि। संदसि मुड़ुस खे 3 साल ताईं ख़बर ई न पइजी सघी है। टाइम्स ऑफ इंडिया में शाया थींदड़ डेली न्यूयॉर्क जे ख़बर मूजिबि कराची सां तालुक़ रखंदड़ माहे नूर अलवी जी 2004 में शादी थी। हुन जो मुड़ुस अली इंजीनियर, जॾहिं त हू पाण मक़ामी अस्पताल में नौकरी कंदो हो। पहिरीं ॿार जी पैदाइश ते माहे नूर नौकरी छॾे घर ते रहण जो फ़ैसिलो कयो। धीउ नूर जी पैदाइश खां पोइ समाजी राब्तनि जी वेबसाइट जे ज़रिए घर वेठे हिकु ॾींहं में 1 लख रुपया कमाइण जो इश्तिहार ॾिनो हो। यकीनी वारी सूरत हाल में मुड़ुस खे ॿुधाइण खां सवाइ हिन इंटरनेट जे ज़रिए लाॻापियल इदारनि सां राब्तो कयो, जंहिंखां पोइ मुज़ाकरा इदारे तरफ़ां खेसि मामूली महारत ॾिनी वई, जंहिंखां पोइ घर में वेही शयूं वेकिरो करण जो सिलसिलो शुरू करे छॾियो। 2 हफ़्तनि खां पोइ घर वेठे 13,36,874 रुपयनि जो चेक आयो। हू हैरान थी वई, जंहिंखां पोइ हिकु दफ़ो ॿीहर मुड़ुस खे न ॿुधाइण जो फ़ैसिलो करे ख़ामोशी सां बैंक में अकाउंट खोलाए वरितो। मिलंदड़ चेक जमा कराए छॾियो। 3 सालनि ताईं घर वेठे शयूं वेकिरो कंदी रही ऐं आमदनी मां मिलंदड़ चेक बैंक में जमा कराईंदी रही। गुज़िरियल साल जी शुरूआति में हिन मुड़ुस जी बेरोज़गारी थियण ते हुनखे यकीन ॿुधाइण जो फ़ैसिलो कयो, जंहिंखां पोइ बैंक पहुती ऐं पंहिंजे अकाउंट चेक कयो ऐं संदसि अकाउंट में 9,86,11,553 रुपयनि जी रक़म जमा थी चुकी आहे। मुड़ुस घर आयो त ॾकंदड़ हथनि सां चेक मुड़ुस जे हवाले कयो। माहे नूर मूजिबि मुंहिंजो ख़्यालु हो त अली मूं ते सख़्तु कावड़ कंदो, पर जॾहिं चेक ॾिठो त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी त पहिरीं हुनखे यकीन न आयो। पोइ हुन खां पोइ हिन जे अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी आया। हिकु ॾींहं में 87,000 रुपया रोज़ानो कमाईंदड़ माहे नूर तमामु घणी ख़ुशि आहे ऐं पंहिंजी महिनत सबबु बेरोज़गार थींदड़ पंहिंजे मुड़ुस जी मदद कई आहे। पर हुन सां गॾु ईअं बि चयो आहे त कोशिशि कई वञे त हर मामले में मुड़ुस जो एतमाद ज़रूरु हासिलु हुजे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।